अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो हितां गुज़रन थियो पे हिन रोड सां ट्राइवल जे हिसाब सां। पर ॾिसो हीउ फुकरा जेको आहे ॼार ते चढ़ियो बीठो मथे। हिन खां अचो त हाल वाल कयूं था त हीउ ॼार ते कहिड़े हिसाब चढ़ियो आहे, त हिन खां अॼु पाण पुछूं था तूं ॼार ते छो थो चढ़े। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ट्राइवल व्लॉगर सां गॾु आहियूं करीम पली। हे ॾिसो, हीअ असांजा सिंध जा माण्हू, ॾिसो हीअ कुदरती खुराक आहे उहो खाई रहियो आहे। फुकरा छा पिया खाओ? बाबा ये पेरू है ना, पेरू ने जार जा अच्छा ॾाढा मिठा है ना, अल्लाह साईं ॾिना ना, हाणे खाऊं पिया। अच्छा तकरीबन हिन मां गुज़ारो बि थियो वञे, टाइम निकिरियो वञे। टाइम निकिरियो वञे। ये सिंध जा पेरू आहिनि असांजा। हिते पखी पंजरा सभु हूंदा आहिनि, कोयलूं वेलूं। ये असांजो फुकरा आहे फ़कीर अशरफ अली, हिन मस्जिद जो ख़ादम ऐं हिन दरगाह जो ख़ादम। हिन मस्जिद जी ख़िदमत कंदो आहे ऐं गॾोगॾु माण्हुनि जी बि ख़िदमत कंदो आहे। हिते पाणी जा मट वट रखियो वेठो आहे, जेको मुसाफ़िर ईंदो आहे हिते ज़रूरु ब्रेक कंदो आहे ऐं पाणी पीआरण जो केतिरो वॾो सवाबु आहे उहो तव्हांखे वधीक ख़बर हूंदी। हीअ रोड आहे, ॿिन्ही पासा रस्तो आहे ऐं हीअ फुकरा फ़कीर अशरफ अली पली जेको आहे से पेरू खाई रहियो आहे। हीअ तव्हां ॿुधाईंदा छा पियो खाए। हे सिंध जा पेरू आहिनि, ॾाढा मिठा, ॾाढा ज़बरदस्त। ऐं हीअ असांजो अगरि हिन में मोड़ियुनि में अटो न आयो हूंदो त असीं बि इहे खाईंदा आहियूं। वॾो गुज़र आयो, पेट भरिजो वञे, वक़्तु टाइम वेलो निकिरियो वञे, वेलो निकिरियो वञे। ऐं हिकु ज़बरदस्त शइ आहे। ऐं हीअ रस्तो आहे इंशाअल्लाह। हे सॼो स्टाफ आहे फुकरा स्टाफ, हिन नालो ई फुकरा स्टाफ आहे। हीअ पाणी जो ना जेका फुकरा भरे रखंदो आहे साफ़ सुथरी करे। नलको बि फुकरा जी महिनत सां लॻल आहे हिते। हीअ मुंहिंजी बाइक आहे, पाण सां गुज़रियासीं पे त पोइ सोचियोसीं। ऐं हे नंढड़ा जेके आहिनि, अवां छा पिया करियो? पलड़ में छा मिलंदो? पैसा मिलंदा आहिनि पलड़ मां? सही सही। हितां खां असांजो गुज़रण थियो त पोइ असां सोचियोसीं फुकरा मथे ॼार ते चढ़े वेठो हुयो, असां पुछूं न हाल वाल करियूं ॼार ते छो चढ़े वेठो आहे। थी सघियो त मथां माई हिनखे पुछ तिली करे रवानो कयो हुजे त मूंसां ॼार ते चढ़ी वियो आहे, पर ईअं कोन्हे। हीअ पेरू खाए पियो, हीअ पेरू खाए पियो। पेरू ॾाढा ज़बरदस्त आहिनि, पेरू जाम मिठा आहिनि। फुकरा आहे जो पेरू खाए रहिया, सिंध जा पेरू जेके आहिनि त ॾाढा ज़बरदस्त पेरू आहिनि। हितां खां असांजो गुज़रण थियो त फुकरा ते नज़र पई, इन करे थोरो व्लॉग थी वियो असांजो ट्राइवल व्लॉगर। हीअ रस्तो आहे, हीअ फुकरा आहे।